फाइनली मेरा टाउन पहुंच चुका है। हम यार मैं भाई दोस्त है फ़ोन कर दूँ अब्दुल भाई गामुरो साहब के फ़ोन कर दूँ ॾिसूं था पोइ खाना चवंदा न त मेरा टाउन जे मेन गेट ते बीठो आहियां। ॾिसूं था रहमान जी या भाई सां राब्तो थिए त उहो मूंखे खाना ॾियनि पोइ हलूं था अॻिते। जो रहमान साहब खे थोड़ी तकड़ हुई हिनजे करे रहमान साहब जो रिकॉर्डिंग करण छॾियो क्लिप कढण छॾियईं। असां रस्ते में ई क्लिप वठी छॾी त बाइक ते वेठे वेठे खर्चो कदई पाण ते 50-100 रुपया खर्चो कयो असां। फोन आई है हमारे मोबाइल तू ॿुधाए रहमान साहब सुपारी जल्दी दबा मौजन मस्त तव्हां फोन कई सुपारी वठी आया मुझे ए बार फोन कई जो मुंहिंजे लाइ छालिया वठी जा सुपारी ए बार आहे सुपारियूं ये छा है बाबा ये यार इतनी ना करो हां जी अला बा सुपारी ॾियो चलो असां हींअर विचार करे हलंदासीं हाणे कैफे ते पढ़ण लाइ जे तव्हां ड्यूटी हुते छॾी न लली तव्हां ड्यूटी त मारे छॾी साहब वरी वराए ड्यूटी ते मिलाले कैफे ते रहमान साहब तव्हां हलंदो कैफे ते चलो असां वही साहब असांखे छॾियो कैफे ते वराए